अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे अचो त पाण घण रक़म जी वंड सिखूं था पिया। तव्हांखे ख़बर आहे घण रक़मूं चइबो आहे जंहिंमें ॿ रक़म हुजनि। तव्हां हिन में ॾिसी सघो था पिया जेको वंडीदड़ आहे इन में ॿ रक़मूं आहिनि, कहिड़ी हिकिड़ी एक्स ऐं ॿी +4। ऐं हिन में बि ॾिसी सघो था पिया टे रक़मूं आहिनि, x² + 5x ऐं +4। सो हेॾे बि घण रक़मियूं आहिनि, हेॾे बि घण रक़मियूं आहिनि। घण रक़मी खे चइबो आहे पॉलिनोमल्स। ठीकु आहे। हाणे इन्हनि जी वंड कीअं थींदी आहे, जेकॾहिं हिकिड़ी हुजे हा यानी सिर्फ़ु एक्स हुजे हा त असां हेठां एक्स वंड कयूं हा, मथां x² आहे, हेठां एक्स आहे, कटिजी वञनि हा। तव्हांखे ख़बर आहे, सॼो पढ़ी आया आहियो तव्हां। जेकॾहिं मिसाल था वठो, थोरी देरि जे लाइ मां तव्हांखे सम्झायां, पर छॾियो हली डिस्ट्रेक्ट थी वेंदा त हिन ते ई अचूं था पिया। हिकु रक़मी जी चवां पियो तव्हांखे एक्सप्लेन कयां, पर ऑलरेडी पढ़ियल हूं, वरी हिन तां डिस्ट्रेक्ट थी वेंदा त हाणे अचो हिन टॉपिक ते। अच्छा हाणे ॾिसो, उसूल यादि रखो, घण रक़मनि जी वंड में सिर्फ़ु तव्हांखे पहिरियों जेका रक़म आहे न पूरी करणी आहे, बसि एतिरो तव्हां उसूल यादि रखो। अॻिते तव्हांजो हिसाबु ऑटोमेटिक हल थींदो वेंदो। हाणे ॾिसो, तव्हांखे हिते आहे एक्स, हिते पहिरीं रक़म आहे x², छा खुटल आहे, या ईअं खणी चऊं त मां हिते एक्स सां छा मल्टीप्लाए कयां जो x² पूरो थी वञे। तव्हां चवंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त सर हिन सां एक्स मल्टीप्लाए कयो, छो x ज़रबिया एक्स असांजो छा पूरो थी वेंदो, x² पूरो थी वेंदो। ठीकु आहे। सो हाणे असांखे हिते पहिरीं रक़म एक्स मल्टीप्लाए करणी आहे। जेका रक़म मथां रखंदा हो न, उहा हिन सॼे सां मल्टीप्लाए थींदी आहे। डिवीजन जो उसूल तव्हांखे ख़बर आहे, सिर्फ़ु एक्स सां न, इहा हिन सां बि मल्टीप्लाए थींदी, पर पहिरियों हिन सां पोइ हिन सां। पहिरियों अचो हिन सां कयूं था x × x² हाणे ॾिसो, हे प्लस जो एक्स आहे हिन सां मल्टीप्लाए थी वियो। हाणे वरी +4 सां बि मल्टीप्लाए थींदो। जॾहिं इहे पाण में मल्टीप्लाए थींदा, एक्स ऐं 4 पाण में मल्टीप्लाए थींदा, छा थींदो, प्लस × प्लस एक्स ज़रबिया 4x छा थी वेंदो, सॉरी एक्स ज़रबिया 4x थी वेंदो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिन में न बि आई, हिन पहिरें स्टेप में परेशान न थींदियो, ॿिए वीडियो में या ॿिए एग्ज़ाम्पल में तव्हांखे सम्झ में अची वेंदो। मां वरी रिपीट कयां थो, पहिरियों सिर्फ़ु तव्हांखे पूरो करिणो आहे। तव्हांखे ख़बर आहे त पहिरें में असां वटि हिते एक्स आहे वंडीदड़ में, ऐं जेको दर्जो आहे हुन में x² आहे। इन जो मतिलबु आहे x² हीअं हूंदो आहे न, एक्स ज़रबिया एक्स बराबरि छा ॾे थी वेंदो आहे, x² ते। असांखे ख़बर आहे त हिकिड़ी एक्स आहे, ॿी एक्स हिन सां मल्टीप्लाए कंदासीं त असांजो पहिरियों दर्जो पूरो थी वेंदो। सो असां हिते सम्झी वियासीं त हिते एक्स मल्टीप्लाए करिणो आहे। हाणे जॾहिं एक्स रखीसीं त इहा सिर्फ़ु हिन सां मल्टीप्लाए न थींदी, बल्कि हिन ॿिन्हिनि सां थींदी। हिन सां मल्टीप्लाए कंदासीं त x² थी वेंदो, हिन सां मल्टीप्लाए कंदासीं त 4x थी वेंदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त वंड में छा थींदो आहे, जॾहिं बि जेको वंड खां पोइ जेको दर्जो ईंदो आहे उनखे असां कट कंदा आहियूं, माइनस कंदा आहियूं। ॾिसो, हे x² प्लस जो, हे माइनस जो कटिजी वेंदा। हिते 5x प्लस जो आहे, हाणे हे ॾिसो, हे प्लस न आहे, इन जो मतिलबु आहे हे माइनस जो 4x आहे। कटे सटे जॾहिं हिन मां कट थींदो, 5x मां हिकिड़ो एक्स कट थींदो, सॉरी 4x कट थी वेंदो, त हिकिड़ो एक्स बचंदो, पर छाजो, प्लस जो। ठीकु आहे। हाणे हिन जो मतिलबु आहे हिन जो हिसाबु थी वियो, हिन मां 5x हुया, 4x कटिजी विया, बाक़ी हिकिड़ो एक्स बचियो, ऐं बाक़ी हे दर्जो बचियो। हाणे असां इहो लाहे ॾींदासीं, जीअं हूंदो आहे न, मिसाल 56 आहे त हिन ते खोड़ो हयो, मिसाल 4 ॿिॾूं 4, हिकु बची पियो, हाणे 6 लाहे ॾींदा आहियूं। हिते बि ईअं आहे, हिननि जो हिसाबु थी वियो, हाणे 4 लाहे ॾिनोसीं। हाणे अगेन असांखे छा पूरो करिणो आहे, पहिरियों दर्जो पूरो करिणो आहे। हिन जे कंपेरिज़न सां असां ॾिसंदासीं त हे पहिरियों दर्जो त ऑलरेडी पूरो थियल आहे। हाणे सुवाल थो पैदा थिए त छा हिन सां मल्टीप्लाए कयूं जो असांजो सेम एक्स ई बीहे, त जवाबु ईंदो +1। छो जो +1 जॾहिं एक्स सां मल्टीप्लाए थींदो त +× ++ 1 × x, यानी हिकु ज़रबिया एक्स छा थी वेंदो, साॻियो एक्स। असांखे ख़बर आहे जेको मथां दर्जो रखंदा आहियूं उहो सिर्फ़ु हिन सां, हिकिड़े सां न, ॿिए सां बि मल्टीप्लाए थींदो आहे। सो +× ++ 1 चौक चौक, हेठिन जूं निशानियूं चेंज थी वेंदियूं। तव्हांखे ख़बर आहे, हे माइनस, हे बि माइनस, हे प्लस जो एक्स, हे माइनस जो एक्स कटिजी वियो, हे प्लस जो 4 ऐं माइनस जो 4 कटिजी वियो, पाछी असांजी जेको आहे सो 0 बची, ऐं असांजो जवाबु छा आयो, x + 1, हे असांजो आंसर आहे। ठीकु आहे। थी सघे थो हिन में तव्हांखे कन्फ्यूजन हुजे, तव्हांखे पहिरियों ई मां चयुमि त हे कॉम्प्लेक्स आइडिया आहे। हाणे जॾहिं मां ॿियो हल कंदुमि त तव्हांखे हे बिल्कुलु हलवे वांगुरु सम्झ में अची वेंदो। रूल हिकिड़ो आहे, पहिरियों दर्जो बराबरि कयो। पहिरियों दर्जो छा कयो, बराबरि कयो, या हिकु जेतिरो बीहारियो। उन सां जेकी मिसाल था वठूं, हाणे तव्हांखे मां एक्सप्लेन ॾियां थो। पहिरियों दर्जो तव्हांजो आहे x³, हिते ॿाहिरि तव्हांजो पियो आहे x + मिसाल था वठूं 5। हाणे असां छा एक्स सां मल्टीप्लाए कयूं जो असांजो x³ बीहे, त हिते जवाबु थींदो x जो पावर हिकिड़ो आहे। असां जेकॾहिं x² हिन सां मल्टीप्लाए कंदासीं त x ज़रबिया x² x³ असांजो पूरो थी वेंदो। ठीकु आहे। अञा ॿियो दर्जो एग्ज़ाम्पल वठो, मिसाल तव्हांजो हीअं दर्जो आहे 2x⁵, हिते तव्हांजो पियो आहे x³। ठीकु आहे। हाणे तव्हांखे 2x⁵ बीहारणो आहे। हिते त सिर्फ़ु x³ आहे, हिते मिसाल था वठूं प्लस जो 3 बि अथसि, पर असांखे सिर्फ़ु पहिरियों दर्जो ॾिसणो आहे। हिते आहे 2x⁵, असां ॾिसंदासीं कहिड़ी कहिड़ी शइ खुटल आहे। हिकु त असां ॾिसंदासीं 2 खुटल आहे, यानी 2 मल्टीप्लाए करिणो आहे। ॿियो असां ॾिसंदासीं हेॾे पावर 5 आहे, हिते पावर आहे 3, इन जो मतिलबु आहे x², यानी 2 पावर खुटल आहे। हाणे इहो जॾहिं मल्टीप्लाए कंदासीं त हिन जो कोएफिशिएंट आहे 2, हिन जो 1 आहे, 1 ॾूं x जो पावर 2 आहे ऐं 3 आहे, ज़रब में तव्हांखे ख़बर आहे x जो पावर 5 थी वेंदो। ॾिसो 2x⁵ पूरो थी वियो। असांखे सिर्फ़ु पहिरियों दर्जो पूरो करिणो हूंदो आहे। अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो, बिल्कुलु तव्हांखे क्रिस्टल क्लियर थी वेंदो। मिसाल वठूं था, हिते असांजो दर्जो आहे 8a⁴ ऐं हिते असांजो पियो आहे 2a⁴
मिसाल था वठूं हिते प्लस जो 3 प्लस जो 8 प्लस जो 9 कुझु बि पियो असां पहिरें दर्जे खे ॿिए खे छॾे ॾींदासीं असां सिर्फ़ु हिन पहिरें जी हिन सां भेट कंदासीं असां ॾिसंदासीं त कहिड़ी शइ खुटल आहे असां ॾिसंदासीं त असांखे हिते बीहारणो आहे 8 ॿ त आहे ठीकु आहे 2 आहे हाणे सुवालु इहो थींदो त अंग में असां हिन सां छा मल्टीप्लाए कयूं जो हिते 8 बीहे असांजो जवाबु अची वेंदो 4 असां 4 मल्टीप्लाए कंदासीं 4 ॾूं घणो अची वेंदो 8 ठीकु आहे हाणे हिन जो मतिलबु 8 त पूरा थी हाणे असांखे ए पावर 6 पूरो करिणो आहे ए पावर 4 ऑलरेडी आहे 4 पावर आहिनि घणो पावर खुटल आहे ए जो 2 पावर खुटल आहे हाणे जॾहिं असां इहो हेॾे मल्टीप्लाए कंदासीं असांजो 8 ए पावर 6 पूरो थी वेंदो कीअं 4 ॾूं 8 ए जो पावर 2 है ऐं 4 है जॾहिं पाण में मल्टीप्लाए थींदा त पावर जोड़ थी वेंदो आहे ए जो पावर 6 थी वियो हिनखे असां माइनस करे कटे छॾींदासीं ठीकु आहे सिर्फ़ु पहिरियों दर्जो तव्हां पूरो कंदव बाक़ी सॼो दर्जो तव्हांजो ऑटोमेटिक कंप्लीट थींदो वेंदो हाणे ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो तव्हांजो अञा वधीक क्लियर थी वेंदो